ॾिस वॾेरा आमिर खान, मां तोखे सही थो चवां ऐं हथ ॿधी थो तोखे चवां त जेकॾहिं स्कूल में इहे पंहिंजा अन्न जो गुदाम ठाहे छॾियो थी, इहो सामान पंहिंजो खणु ताकी हिन ॻोठ जा जेके मिसकीन ग़रीब आहिनि उहे जा बचा जेके आहिनि तालीम हासिल करनि। अरे छोरा, तूं मूंखे तो सम्झाई, मां पंहिंजे कुड़मनि खे हर वहायां, मां माल चोराया आहिनि, मां छा बि कमु कराया आहिनि, तो जो इनी विच में छा वञे? तव्हां जहिड़े जाहिल वॾेरनि जे करे असांजा सिंधी ॿार तालीम खां महरूम थी वञनि था पिया। तव्हां पंहिंजे हिन सरकारी स्कूल खे बि पंहिंजो गुदाम बणाए छॾियो आहे। बस कर बस, घणो कुझु ॻाल्हाए छॾियो थी, मुंहिंजे अखियुनि जे अॻियां तरी वञो। आमिर खान, जे हिन ज़िद तो न लथे त मां तुंहिंजे खिलाफ़ कानूनी कार्रवाई कंदुमि। हल हल, सुञाणाई थो मां तोखे।